जोगीड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जन ॿारी आउन जीअंदी उनरी। मथे स्टेज ते मौजूदु सभई मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं, डॉक्टर सांगी साहब, जामी चांडियो साहब, हिन किताब जो लेखक असांजो प्यारो दोस्त डॉक्टर इसाक़ समेजो साहब, सिंधी ॿोलीअ जो नामियारो शाइर ऐं नक़ाद अली आकाश साहब, डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब, साकिब साहब ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल सभु दोस्तो ऐं ख़वातीनो हज़रात, सभिनी खे हक़ मौजूदु। साकिब साहब फयाज़ साहब जे तक़रीर खां पोइ अनवर शऊर जो जेको हिकिड़ो मशहूरु कतो आहे उन जूं आख़िरी ॿ सिटूं पढ़ियूं, जंहिंजूं ॿ सिटूं बि ॾाढियूं बामक़सद आहिनि त इत्तफ़ाक़ अपनी जगह, ख़ुशकिस्मती अपनी जगह, इत्तफ़ाक़ अपनी जगह, ख़ुशकिस्मती अपनी जगह, ख़ुद बनाता है जहाँ में आदमी अपनी जगह। सो ईअं आहे त ज़ाहिर आहे माण्हू जी जॻह, माण्हू जी हैसियत, माण्हूअ जे कोशिशुनि, माण्हुनि जे अमल ऐं उन जे किरदारु ऐं उन जे कंट्रीब्यूशन सां ई जुड़े थी। ऐं अॼु जॾहिं असां डॉक्टर इसाक़ जूं ॻाल्हियूं कयूं था, उन जे किताब जूं ॻाल्हियूं कयूं था, त यकीनी तौर ते अनवर शऊर जे इन शेर जे रोशनीअ में असां चई सघूं था त डॉक्टर इसाक़ बि पंहिंजी जॻह पाण ठाही आहे ऐं पंहिंजी महिनत, पंहिंजी मुहबत, पंहिंजे जाखोड़ ऐं पंहिंजी मुसलसिल जुस्तजू सां हुन इहा जॻह ठाही आहे ऐं हुन जी शख़्सियत जा केतिरा ई पहलू आहिनि जिन ते डॉक्टर फयाज़ रोशनी विझी वियो। इन खां अॻु में जो आउं हिते डॉक्टर इसाक़ जे हिन किताब यानी हिन PhD वारी थीसिस ते कुझु पंहिंजा वीचार तव्हांजे आॾो रखां, ॿ ॻाल्हियूं आउं करणु चाहियां थो। पहिरियां मूं सोचियो हो त ईअं ई पाण तक़रीर करे का कुझु नुक़्ता तव्हांजे साम्हूं बयानु कबा, जेको कमु वधीक मुंहिंजे लाइ आसान बि हुयो, पर पोइ मूं सोचियो त बल्कि मूं डॉक्टर इसाक़ सां इहा कमिटमेंट कई हुई जॾहिं इहा थीसिस छपी कोन हुई तॾहिं, त मूं हुनखे चयो त मूंखे इन तव्हांजे थीसिस जे छपजण जो तमामु घणो इंतज़ारु आहे ऐं जॾहिं बि इहा छपी, हिन वक़्त ताईं मां तव्हांजे कंहिं बि किताब जो बाज़ाब्ता तौरु तजियो न कयो आहे, पर जॾहिं बि इहा छपी त मां कोशिशि कंदुमि त इन जो अभ्यास बाज़ाब्ता तौर ते कजे। त आउं पोइ वरी इहो फ़ैसिलो कयो त इन ते लिखत में कुझु लिखिजे त उहो रिकॉर्ड जो हिसो बणिजे ऐं किथे वरी पोइ छपिजी बि वेंदो। इन करे मां 2-3 पेज लिखी आयो आहियां जेके अव्हांजी ख़िदमत में ज़रूरु पेश कंदुमि ऐं रिकॉर्ड जो हिसो बणिबा। पर उन खां अॻु में 2 ॻाल्हियूं आउं ख़ासि तौर ते हिते करणु चाहियां थो पियो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरियां त डॉक्टर इसाक़ खे मां तमामु घणी मुबारकूं ॾियां थो जो न रुॻो हुन, मां सम्झां थो सिंधी अदब जे हिकिड़े अहम मौज़ूअ ते एॾो जामियो कमु असांजे सिंधी ॿोलीअ जी झोलीअ में रखी पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे, जेको कबटनि में ऐं लाइब्रेरियुनि में पहिरियां पियो हुयो उहो असां सभिनी ताईं पहुतो आहे ऐं असां सभई उन मां तमामु घणो फ़ाइदो वठंदासीं यकीनी तौरु। ऐं जिन दोस्तनि इहा थीसिस पढ़ी आहे उहो मुंहिंजी इन ॻाल्हि सां सहमत थींदा त जदीद सिंधी शाइरीअ जे हवाले सां हिन खां अॻु में हेॾो जामियो कमु जेको आहे सो असांखे सिंधी में नज़र नथो अचे। त इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे त डॉक्टर इसाक़ ही किताबी सूरत में ही थीसिस जेको आहे सो शाया कई आहे। नंबर ॿी ॻाल्हि, मां सम्झां थो हिन किताब ते जेको मुहाग लिखियलु आहे जामी चांडे साहिब जो, उहो ऐं हिन में बि लिखियो आहे त रुॻो मुहाग न आहे पर मुक़दमो आहे। जीअं कोर्ट में को मुक़दमो विढ़िबो आहे कंहिंजो, ईअं असल में किताब जो मुक़दमो बि उन किताब जे मुक़दमे विढ़ण वांगुरु आहे या उनखे जस्टिफाई करणु वांगुरु आहे। ऐं आउं बिल्कुलु इहा ॻाल्हि सही कई फयाज़ त हिन मुक़दमे सां हीअ किताबु मुकमल थियो आहे। यानी जेके पहलू के थोरा के मतिलबु कंहिं तवालत जे करे इसाक़ छॾिया आहिनि त उन्हनि खे पंहिंजो कंप्लीट कयो आहे जामी हिन मुहाग जे अंदरि ऐं हिन मुक़दमे जे अंदरि शानदार अंदाज़ सां। 87 पेजनि ते मुश्तमिल ही मुहाग आहे ऐं सिंधी ॿोलीअ में अहिड़ा जामे मुहाग तव्हांखे किताबनि ते बिना थोरा पढ़ण लाइ मिलंदा ऐं कुझु ॻणिया मुहाग असां ॻणाए सघूं था बाक़ाइदा त हीअ आहिनि जिनखे असां चई सघूं था त हिननि मुहागनि में इन किताब सां इंसाफ़ कयो वियो आहे।
त जामी साहिब जो कमु एॾो ई अहम आहे त मां सम्झां थो ॼण त हिकिड़ो किताबु न पर 2 किताब आहिनि। ऐं पहिरियों किताबु जेको आहे 87 पेजनि जो उहो जामी साहिब जो आहे, ऐं ॿियो किताबु 500 पेजनि जो उहो इसाक जो आहे, जेके ॿई गॾिजी हिकिड़ो तमामु शानदार कनि था। ॿी ॻाल्हि इन रेफरेंस सां आउं इहा करणु पियो चाहियां, ख़बर न आहे त इहा करणु खपे या न करणु खपे, पर मुंहिंजी दिलि चवे पई ईअं त मां कयां। हालांकि जामी साहिब खे इन जी का ज़रूरत कोन्हे का, जामी साहिबु तमामु वॾो माण्हू आहे, पर मूंखे ईअं दिलि चवे पई त मां इहा ॻाल्हि पंहिंजी दिलि जी ॻाल्हि अव्हां सां ज़रूरु वंडियां, अव्हां सां ज़रूरु शेयर कयां। जामी साहिब जो न रुॻो ई मुक़दमो या मुहाग, पर इन खां अलावा बि जामी साहिब जो जेको कमु आहे, ख़ासि तौर ते तनक़ीदी अदब जे हवाले सां, शाह लतीफ़ ते जेको कमु आहे, अयाज़ ते जेका उनजी स्टडी आहे, या जेको ॿियो उनजो इल्मी अदबी ऐं तनक़ीदी कमु ऐं कंट्रीब्यूशन आहे, मां सम्झां थो उहो एॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे जेको केतिरनि ई PhD मकालनि खां वधीक भारी ऐं अहम आहे। मूंखे ई वेठे वेठे ज़हन में ॻाल्हि आई त असां जूं यूनिवर्सिटियूं जेके मुख़्तलिफ़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे एज़ाज़ी PhD जूं डिग्रियूं बि ॾेई छॾनि। साईं क़ाइम अली शाह खे बि एज़ाज़ी डिग्री मिली आहे, रहमान मलिक खे बि मिली आहे, दुनिया में ॾिसो त शाहरुख ख़ान खे बि PhD जी डिग्री मिली आहे, उन्हनि जे कम ऐं कंट्रीब्यूशन जे बुनियाद ते। मां सम्झां थो जामी साहिब जो कमु इन डिग्री ऐं इन्हनि पननि खां वॾो आहे तमामु, पर असांजी कंहिं बि यूनिवर्सिटी खे इहो ख़्यालु छो न आयो आहे त अहिड़े असांजे हिकिड़े दानिश्वर ऐं आलिम ऐं मुहक़िक़ खे इन क़िस्म जो एज़ाज़ु ॾेई असां पंहिंजी यूनिवर्सिटी जो मान मथां कयूं। सो आउं इन 2 ॻाल्हियुनि करण खां पोइ ई कुझु नुक़्ता पेश करणु चाहियां थो। तहक़ीक़ जी दुनिया जी का हद ऐं सरहद न आहे। तहक़ीक़ हिकु अहिड़ो वहंदड़ दरिया आहे जेको कॾहिं बि ख़ुश्क नथो थिए। उन में कई दलीलनि जा ग्लेशियर मेल्ट थी किरनि था ऐं तहक़ीक़ जो दरिया वहंदो रहे थो। तहक़ीक़ हक़ीक़त जी तलाश ऐं इदराक सां गॾु ॻोल्हियल शइ जी ॿीहर ॻोल्हा जो इल्मु आहे। मुंहिंजे ख़्याल में उहो कतरे मां समुंड बणाइण जो हुनुर बि आहे। कॾहिं कॾहिं ॻोल्हियल शइ नंढड़ी हूंदी आहे, पर हिकु मुहक़िक़ पंहिंजी तहक़ीक़ ऐं रकरेज़ीअ सां माइक्रोस्कोप ते नज़र ईंदड़ कंहिं विथ ऐं मसइले ते एॾो वॾो कमु करे वेंदो आहे जो उनखे हिकु नज़रिए जो दर्जो मिली वेंदो आहे। सिंधी ॿोलीअ ऐं अदब में अहिड़ी तहक़ीक़ बिना थोरी नज़र अचे थी पई। असां वटि अक्सर वर्जायल ऐं लुबियल मौज़ूअनि ते वरी कमु करे बिना नतीजे साॻी ॻाल्हि वर्जाइण जो रवाजु ऐं रुझान वधीक आहे। इन करे असां वटि तहक़ीक़ जे मायार जो सवालु अञा बि क़ाइमु आहे। डॉक्टर इसाक समेजे जो ही किताबु जदीद सिंधी शाइरी तरक़ी पसंद धारा जो अभ्यास, जेको असल में संदसि PhD जो मक़ालो आहे, हिकु ख़ालिस इल्मी ऐं तहक़ीक़ी कमु आहे जंहिंमें मुहक़िक़ तहक़ीक़ जा मुरविज तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि। AI जे दौर में जिते ChatGPT ऐं जेमिनाई घणो कमु आसान करे छॾियो आहे, उते अॼु जे मुहक़िक़ जी महिनत ऐं तहक़ीक़ जे मयार ते बि सवाल उथारिया वञनि था। तहक़ीक़ जे तरीक़नि यानी रिसर्च मैथोडोलॉजी मुताबिक़ अदबी तहक़ीक़ अक्सर मयारी तहक़ीक़ हूंदी आहे, पर असांखे सिंधी अदब में केतिरा ई अहिड़ा तहक़ीक़ी मक़ाला बि नज़र अचनि था जेकी पंहिंजे मायार यानी क्वालिटी जे लिहाज़ खां बिना मायारी न आहिनि। अहिड़नि मक़ालनि खे मयारी मक़ाला चई सघिजे थो, छो त उन्हनि लेखकनि थीसिस लिखंदे मयार लाथी आहे। उन सॼे पस मंज़र में डॉक्टर इसाक समेजे जी हीअ थीसिस तहक़ीक़ जे तरीक़नि ऐं उसूलनि मुताबिक़ ई न, पर हर लिहाज़ खां हिकु मायारी थीसिस आहे ऐं उहा केतिरनि ई नवनि मुहक़िक़नि खे न रुॻो रहनुमाई फ़राहम करे थी, पर हिकु उत्साह वांगुरु बि आहे। डॉक्टर इसाक समेजो बुनियादी तौरु हिकु तख़लीक़कार आहे ऐं तख़लीक़ जे पंध में ख़ासि तौरु पंहिंजे ख़ूबसूरत शाइरी वसीले हुन हिकु जदीद सिंधी शाइर तौरु पाण मञायो आहे। हुन जा नज़्म ऐं ग़ज़ल, गीत ऐं तराइल सभु पंहिंजे अलॻि लहजे ऐं हुआ सबबु निमाया आहिनि। इसाक जो ॿियो तारुफ़ हिकु नक़ाद वारो आहे। हुन शाइरी सां दुश्मनी जहिड़ो किताबु लिखी साबित कयो त हू न रुॻो गहरो तनक़ीदी शऊर रखंदड़ हिकु तिखो नक़ाद आहे, पर सिंधी ॿोलीअ में अप्लाइड क्रिटिसिज़म जे हवाले सां चंद नक़ादनि में बि हुन जो नालो मोहतरम आहे। अहिड़ी तरह डॉक्टर इसाक जे तारुफ़ जी टी कुंड हिकु मुहक़िक़ वारी आहे जेका कुंड डिघो अरसो पढ़ंदड़नि खां ओझल रही आहे। जेतोणीकि संदसि किताब शेख अयाज़ जी शाइरी
उनजो हिकु उम्दो नमूनो आहे, पर हिकु मौक़िक़ तौरु संदसि तारुफ़ जो सघारो हवालो ज़िक्र हेठि आयल किताब जदीद सिंधी शाइरी तरक़ी पसंद धारा जो अभ्यास आहे। हीअ किताब कुल 7 बाबनि ते मुश्तमिल आहे। बाबनि जो ज़िक्र अॻ में थी चुको आहे। जदीद सिंधी शाइरी बाबति घणो तणो तहक़ीक़ जो मैदान ख़ाली नज़र अचे थो। कुझु जदीद शाइरनि ते पढ़ण जहिड़ा अभ्यास ऐं किन शेरी मजमूअनि ते इल्मी ऐं तज्ज़ियाती मुहाग ज़रूरु मौजूदु आहिनि, पर जदीद सिंधी शाइरीअ जे फ़िक्री पहलुअनि जी पड़ताल उसूलनि ऐं मायारनि जी परख सां गॾु उनजो तारीख़ी अभ्यास सदाईं हिकु सवाल वांगुरु उभरंदो रहियो आहे। इन सिलसिले में 1960 धारे तनवीर अब्बासी हिकु मुख़्तसिर मज़मून जदीद सिंधी शाइरी जे उनवान सां लिखियो हो, पर उहो मज़मून उन मौज़ूअ जो मुकमल ऐं घणरुखो अहातो करण लाइ काफ़ी न हो। तंहिंजे बावजूदि उन मज़मून जी पंहिंजी अहमियत आहे, जंहिंमें तनवीर साहब जदीद सिंधी शाइरीअ जे मिज़ाज ऐं सलीस सादे वणंदड़ ऐं नरम लहजे, उन जी इनफ़रादियत, माहौल जे फ़र्क़ु, मौज़ूअनि जी नवाण, हयत जे तजुर्बनि ऐं तरन्नुम ऐं मौसीक़ियत जे बुनियाद ते हिकु राय क़ाइमु कई हुई। पर मां सम्झां थो त डॉक्टर इसहाक़ समेजे जो ही तहक़ीक़ी पोरियो सिंधी ॿोलीअ में पंहिंजी नोयत जो अकेलो मुनफ़रिद ऐं जामे कमु आहे। डॉक्टर इसहाक़ समेजे हिन तहक़ीक़ी पोरे जो मुकमल जाइज़ो डॉक्टर इसहाक़ समेजे जे हिन तहक़ीक़ी पोरे जो मुकमल तज्ज़ियो करण खां अॻु मां हिन थीसिस ते लिखियल मुहाग बाबति कुझु लिखणु चाहियां थो। उहो मुहाग सिंध जे घणपढ़े दानिश्वर ऐं नक़ाद जामी चांडे लिखियो आहे, जेको किताब जे 87 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। सिंधी किताबनि ते अहिड़ा इल्मी ऐं जामे मुहाग वरले नज़र ईंदा। मां सम्झां थो त उहो मुहाग ई न, पर किताब जो मुक़दमो बि आहे, जेको असल में किताब जेतिरो ई अहम आहे। सच इहो आहे त हिन मुहाग इसहाक़ जी थीसिस जी अहमियत खे ॿीणो करे छॾियो आहे। जामी साहिब हिन मुहाग में आलमी अदब जे तनाज़ुर में तरक़ी पसंद फ़िक्र जी ओख ड्रोख कंदे नंढे खंड ऐं जदीद सिंधी अदब में तरक़ी पसंद लाड़े जी ओसर ते तुज़ ऐं सघारा हवाला ॾेई जंहिं मुदलिल ऐं आलमाणे अंदाज़ सां लिखियो आहे, उन जी जेतिरी साराह कजे सा घटि थींदी। हुन दुरुस्त लिखियो आहे त आमतौरु माण्हू इन ग़लतफ़हमीअ जो शिकार थियनि था त शायदि तरक़ी पसंदी तारीख़ में पहिरियों भेरो 19वीं सदीअ में मार्क्सी फ़िक्र खां पोइ जनमु वरितो, जेतोणीकि इहा हक़ीक़त आहे त सोशलिस्ट तरक़ी पसंदी या मार्क्सी तरक़ी पसंदी त 19वीं सदीअ में मार्क्स ऐं एंजलिस तरफ़ां 1948 में लिखियल 1848 में लिखियल कम्युनिस्ट पधरनामे खां पोइ उसरी, पर इंसानी तारीख़ जे हर दौर में तरक़ी पसंदीअ जी रवायत मुख़्तलिफ़ सूरतुनि में मौजूदु रही आहे। अनकोट। इन सिलसिले में हुन मशहूरु तरक़ी पसंद दानिश्वर डॉक्टर सैयद जाफ़र अहमद जो हवालो पिणु ॾिनो आहे, जंहिं पंहिंजे हिकु मक़ाले में लिखियो आहे त तरक़ी पसंदी कंहिं फ़र्द वाहिद जी इजाद न आहे ऐं नई तरक़ी पसंदीअ खे कंहिं ख़ासि दौर सां सलाड़े सघिजे थो। इंसानी तहज़ीब जी तारीख़ जो पहिरियों बाब ई तरक़ी पसंदीअ सां शुरू थिए थो। तरक़ी पसंदी तब्दीली ऐं इर्तिक़ा जो नालो आहे। तब्दीली ऐं इर्तिक़ा जो उहो अमल अज़ल खां मुसलसिल जारी न हुजे हा त अॼु इंसानु उन मक़ाम ते न पहुची सघे हा जिते अॼु असां खेसि ॾिसूं था। अनकोट। जामी साहिब जो लिखियल इहो मुहाग सॼी दुनिया में थियल तरक़ी पसंद फ़िक्र जी ओसर खे पंहिंजे आगोश में समेटे डॉक्टर इसहाक़ जे कयल कम जी तफ़हीम ऐं तज्ज़िये ते अचे खुटे थो, जंहिंसां पिणु हुन पूरो इंसाफ़ कयो आहे। डॉक्टर इसहाक़ समेजे जी हिन थीसिस में जदीद सिंधी शाइरीअ जी तरक़ी पसंद धारा जो अभ्यास त आहे, पर शाइरी बाबति बुनियादी मानाउनि ऐं वसफ़ुनि बयानु करण सां गॾु शाइरी बाबति क़ाइमु कयल ॾंद कथाउनि, मफ़रूज़नि ऐं मुग़ालतनि जे हवाले सां बि निहायत काराइतियूं ॻाल्हियूं थियल आहिनि, जेकी कंहिं बि तख़लीक़ार ऐं अदबी नक़ाद लाइ बुनियादी मवाद फ़राहम कनि थियूं। उन ई तसलसल में ॿियनि सां गॾु ख़ासि तौरु थीसिस जे पहिरें बाब जा 3 ज़ेली उनवान अहम आहिनि, जिन में पहिरियों तख़य्युल, ॿियो फ़िक्र ऐं टियों अदबी तख़लीक़ ऐं फ़िक्र जो लाॻापो पढ़ण सां ताल्लुक़ रखनि था। अदब जे मायार ऐं तवाज़ुन लाइ ॿिनि वखरनि तख़य्युल ऐं फ़िक्र जी तमामु वॾी अहमियत आहे। उहे ई 2 धाराऊं आहिनि जेकी कंहिं बि तख़लीक़ लाइ लाज़मी आहिनि। के माण्हू उन्हनि ॿिन्ही में हमआहंगी तलाश कंदा आहिनि, पर असल में उन्हनि ॿिन्ही में हिकु बुनियादी ऐं नाज़ुक फ़र्क़ु मौजूदु आहे। जेतिरे क़दुरु तख़य्युल जो ताल्लुक़ु आहे त असांजा अक्सर दोस्त उनखे ख़्याल जो मुतबादिल सम्झंदा आहिनि,
पर असल में ख़्याल ऐं तख़युल में घणो फ़र्क़ु आहे, छो त हर ख़्याल में तख़युल न हूंदो आहे, अलबत्ता हर तख़युल में को न को ख़्याल मौजूदु हूंदो आहे। अहिड़ी तरह तख़युल जे अंग्रेज़ी तर्जुमे इमेजिनेशन मां लफ़्ज़ तसवुर खे बि तख़युल जो हम माना सम्झो वेंदो आहे। डॉक्टर इसाक़ हिन थीसिस में उन्हनि टिनी लफ़्ज़नि जे मानवी फ़र्क़ खे जामे हवालनि ऐं इस्तदलाली तरीक़े सां बयानु कयो आहे। हू लिखे थो त तख़युल ॾिठल बेशुमार शयुनि खे मिलाए उन्हनि खे नई सूरत बख़्शण जो कमु करे थो, मौजूदु या ॾिठल शयुनि में वाधारा ऐं इज़ाफ़ा करे उन्हनि खे असुल शयुनि खां जुदा, अनोखो ऐं छिरकाईंदड़ बणाइण जी सलाहियत ई तख़युल सॾिजे थी। तख़युल कॾहिं बि शयुनि, वाक़िअनि, हालतुनि ऐं तजुर्बनि खे सिधो सओं बयानु नथो करे, उहो उन में कुझु न कुझु पंहिंजे पारां ज़रूरु भरे थो, जेको हक़ीक़तुनि खां मथां या मुख़्तलिफ़ हूंदो आहे। अहिड़ी तरह हुन हिकु किताब जो हवालो ॾींदे तसवुर ऐं तख़युल जे विथीअ खे हिननि लफ़्ज़नि में वाज़े कयो आहे। तसवुर किन शयुनि खे ज़हन ते आणण जो नालो आहे ऐं तख़युल जो कमु उन्हनि मंझि मंतक़ी तरतीब क़ाइमु करणु, जहिड़ो कि तख़युल जो लफ़्ज़ असां मैनिपुलेशन जी माना में इस्तेमालु करियूं था। उन में मुशाहिदे जो दख़ल एतिरो ई आहे त तख़युल खे ख़ाम मवाद तसवुर वटां ई हासिलु थिए थो, अनकोट। अॻिते हली उन कशाफ़ इस्तिलाह ते नफ़्सियात जो हवालो ॾींदे तख़युल जी वस्फ़ हिन तरह वाज़े कई आहे। तख़युल यानी इमेजिनेशन हिकु अहिड़ो तख़लीक़ी ऐं ज़हनी अमल आहे जेको तसवुरनि ऐं अक्सी तस्वीरुनि ते मुश्तमिल हूंदो आहे, पर उन में ज़हनी इख़्तिरा या नुदरत मौजूदु हूंदी आहे, अनकोट। इंसानी ज़हन उहा ज़रख़ेज़ ज़मीन आहे जितां ई फ़िक्र जो सलो फुटे थो। आमतौरु ख़्याल खे फ़िक्र जो मुतरादिफ़ सम्झो वेंदो आहे, पर उन्हनि ॿिन्ही में तमामु घणो फ़र्क़ु आहे। अलबत्ता असां वटि फ़िक्र ऐं फ़लसफ़े जा लफ़्ज़ घणो तणो गॾु गॾु इस्तेमालु थींदा आहिनि, जिन जो संजोग निस्बतन मुनासिबु आहे। नफ़्सियात जी लुग़त में फ़िक्र ऐं तफ़क्कुर जहिड़नि इस्तिलाहनि जे तालुक़ खे हिननि लफ़्ज़नि में वाज़े कयो वियो आहे। फ़िक्र यानी थॉट तफ़क्कुर जो नतीजो आहे ऐं तफ़क्कुर यानी थिंकिंग अहिड़े ज़हनी अमल खे चइजे थो जंहिं वसीले फ़र्द शयुनि जी माहियत खे सम्झंदो आहे। फ़ैसिला, इस्तदलाल, तख़युल, मसइलनि जा हल, हाफ़िज़ो ऐं अॻकथी फ़िक्री अमलनि जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, अनकोट। फ़िक्र जी वसी माना लाइ अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आइडियोलॉजी क़त बांधो वेंदो आहे, पर माण्हू उन लफ़्ज़ खे तसवुर जे महदूद माना सां हम आहंग कंदा आहिनि, जॾहिं त उहो उसूलनि, ज़ाब्तनि, क़दरनि, अक़ीदनि ऐं रवैयनि जी हिकु अहिड़े निज़ाम जो अहातो करे थो जेको कंहिं फ़र्द, गिरोह, समाजी तबिके या पूरे समाज जी सियासी ऐं समाजी रहबरी कंदो हुजे ऐं उहो फ़लसफ़े हयात जी हैसियत माणे चुको हुजे। का बि आला ऐं अज़ीम तख़लीक़ तख़युल ऐं फ़िक्र जी मिटीअ मां ई ॻोहियल हूंदी आहे। अहिड़ी तख़लीक़ रुगो ख़्याल जी सतहियत ते बीठल न हूंदी आहे, पर मंझसि तफ़क्कुर ऐं तसवुर जी रंगारंगी बि मौजूदु हूंदी आहे। डॉक्टर इसाक़ बिल्कुलु दुरुस्त लिखियो आहे त जेसीं ताईं अदबी शाहपारो फ़र्द ऐं समाज जे शऊर, फ़हम ऐं तसवुर जी सघ खे वधाइण में मददगार नथो थिए ऐं उन ते तसवुरनि, वीचारनि ऐं ख़्यालनि जा नवां नवां जहान मुनकशिफ़ नथो करे, तेसीं ताईं उहो समाजी हवाले सां को घणो काराइतो ऐं फ़ाइदेमंद न आहे। अदब उहो जेको नओं ॾिसणु, नओं सोचणु, नओं महसूसु करणु ऐं नओं जीअण लाइ रस्ता हमवार करे, गठल पीठल बार बार ॻायल ऐं चोड़ियल ॻाल्हियूं, ख़्याल ऐं जज़्बा अदब जे वहकिरे आॾो बंदि ॿधी था छॾनि ऐं वर्जा, फ़रसूदगी ऐं बेरंगी खेसि घुटे, महदूद ऐं सोढ़ो करे था छॾनि, अनकोट। असल में उहा ई जिदत जी जोत आहे जंहिंजी जिला मां तरक़ी पसंद तहरीक जनम वरितो ऐं इहा ई उहा रोशनी आहे जंहिं जदीद सिंधी शाइरी में तरक़ी पसंद धारा जो वजूदु विधो। डॉक्टर इसाक़ समेजे पंहिंजे हिन किताब में तरक़ी पसंद तहरीक जो तारीख़ी पस मंज़र ऐं उनजा मुहरिक ऐं मक़सदु बयानु कंदे तरक़ी पसंद तहरीक जे अदब ऐं सियासत विच में नओं रिश्तो क़ाइमु करणु जहिड़नि मौज़ूअनि ते बि भरपूर रोशनी विधी आहे। तरक़ी पसंद अदब जो हिकु अहम मक़सदु अदब ऐं सियासत जे संधे खे रेटे उन्हनि विच में रब्त ऐं तालुक़ पैदा करण बि हो। डॉक्टर इसाक़ लिखे थो, तरक़ी पसंद फ़िक्र ऐं सोच सां लाॻापियल अदीबनि इब्तिदा खां वठी जेकी कम हथ में खयां हुआ, तिन मां हिकिड़ो कमु अदब ऐं सियासत विच में दूरीअ खे घटाइणु,
मंझंदि लाॻापन जी नए सिर बहाली ऐं दुनिया खे बदिलाए उनखे इंसाननि लाइ रहण जे क़ाबिल वसंदी बणाइण में सियासत खे मुस्बित किरदारु अदा करण में मदद करण बि हो अनकोट। उन दौर में हिकु पासे हयत पसंद लेखकनि वटि समाज जे पथर जहिड़नि जामिद रवैयनि जी पासदारी जो रवैयो मौजूदु हो, त ॿिए पासे तरक़ी पसंद लेखकनि समाज जे बदिलजंदड़ हालतुनि ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि खे नारेबाज़ी जी हद ताईं अपनाइणु शुरू कयो। फ़र्द जी ज़ात खां काइनात ताईं समाज में मौजूदु इंतिहा पसंदी यकीनी तौरु हर सूरत छेहो ई रसाईंदड़ हूंदी आहे। इन करे डॉक्टर इसाक़ लिखियो आहे त रूमानवी हयत पसंद लेखकनि जेतिरो समाज ना लापरवाही ऐं लातालकी वारो रवैयो अख़्तियार कयो, अदब ऐं अदीब खे का माफ़ूकुल फितरत समाज खां मथां ई हैरत में विझंदड़ ऐं पहुतल हस्ती करे पेश कयो। तरक़ी पसंदनि उनखे ओतिरो ई ज़मीनी समाजी ऐं अवामी बणायो ऐं मथसि एतिरियूं ई वधीक सख़्तु ज़िम्मेदारियूं बि आइद कयूं जिन मां के हद खां वधीक सख़्तगिरी ऐं तंग नज़रिए ते ॿधल हुयूं, जिन जा अॻिते हली कई नाकारी नतीजा बि निकिता अनकोट। डॉक्टर इसाक़ पंहिंजे हिन किताब में अदब ऐं फ़न बाबति नए नज़रिए तोड़े अदब ऐं फ़िक्र विच में तालुक़ जी तजदीद जहिड़नि अहम ज़ैली उनवाननि वसीले अदीब जे समाजी किरदारु, मार्क्सी फ़िक्र हेठि सरजंदड़ अदब, तरक़ी पसंद तहरीक शुरू थियण बाद अदब ऐं फ़न में पैदा थींदड़ नवनि लाड़नि, तरक़ी पसंद अदब में तफ़क्कुर खे फ़ोक़ियत ॾियण जहिड़नि मौज़ूअनि ते खुली बहस कयो आहे। हुन लिखियो आहे त तरक़ी पसंद तहरीक खां अॻु में ख़ासि तौरु रूमानविन जज़्बे, एहसास ऐं तख़यल खे ई तख़लीक़ जो असुलु सरचश्मो ऐं जोहर करार थिए ॾिनो ऐं इन सतह ते अदब असांजे दाख़िली दुनिया जे वुसअतुनि ऐं गहराइनि खे दरियाफ़्त करण जो ज़रियो सॼो थी वियो। पर तरक़ी पसंद फ़िक्र अदब खे इंसान जे दाख़िली दुनिया खां वधीक ख़ारिजी हालतुनि जे असर जो नतीजो करार ॾिनो ऐं जज़्बे ऐं अहसास खे अक़ल ते फ़ोक़ियत ॾिनी। न फ़क़ति एतिरो पर ख़ुदि सचे ऐं ग़लति जज़्बे जी परख लाइ मायार बि शऊर खे ई करार ॾिनो वियो अनकोट। डॉक्टर इसाक़ समेजे पंहिंजे हिन थीसिस में नंढे खंड में तरक़ी पसंद तहरीक ऐं फ़िक्र जा असर उनवान वारे बाब में पहिरियां उर्दू अदब में तरक़ी पसंद तहरीक जो पस मंज़र उनवान तहत के बुनियादी ॻाल्हियूं कयूं आहिनि। इसाक़ जे ज़हन में इहा ॻाल्हि वाज़े आहे त सिंधी अदब ख़ासि तौर ते शाइरीअ जे मुख़्तलिफ़ रवायतुनि, जंहिंमें सिंधी शाइरी जी क्लासिकल दौर वारी रवायत वधीक सघारी आहे, ते तरक़ी पसंद फ़िक्र जा न रुॻो ओलड़ा नज़र अचनि था पर सिंधी शाइरी में उन जा वाज़े आसार मौजूदु आहिनि। हुन इहा ॻाल्हि पंहिंजे किताब में केतिरा ई भेरा वरजाई आहे। उर्दू अदब में तरक़ी पसंद तहरीक जो पस मंज़र बयानु कंदे हुन हिकु हंधि नंढे खंड में तरक़ी पसंद फ़िक्र जी मौजूदगी जा आसार तलाशींदे लिखियो आहे त असां वटि तरक़ी पसंद सोच ऐं फ़िक्र जी रवायत जो सफ़र सदियुनि ते मुश्तमिल आहे। वेदनि जे तख़लीक़ुनि खां वठी महाभारत, रामायण, पुराण, लोक किसा ऐं कहाणियूं, बाबा फ़रीद, नानक, कबीर, अमीर ख़ुसरो, मीराबाई, तुलसीदास, विच एशियाई रियासतुनि, अरब, ईरान, अफ़गानिस्तान ऐं ॿियनि हंधनि खां हली आयल दानिशमंद, इस्लाह पसंद ऐं प्यार जो पैगाम फैलाईंदड़ सूफ़ी शाइर कबीर, शाह हुसैन, मियो इनायत, शाह करीम खां वठी भिटाई ऐं सचल ताईं सवें रोशन ख़्याल ऐं पंहिंजे दौर जा बाग़ी ऐं तब्दीलीअ जा ख़्वाब ॾिसंदड़ माण्हू आहिनि, जिन इंसानी समाज खे दोज़ख मां जन्नत बणाइण जा ख़्वाब ॾिठा ऐं हर क़िस्म जी नफ़रत, भेदभाव, वीचे, तक़लीद, तोहम परस्ती ऐं रुजत पसंदीअ खे निंदियो अनकोट। सिंधी अदब में तरक़ी पसंद तहरीक जो पस मंज़र ऐं सिंधी शाइरी में तरक़ी पसंद फ़िक्र जी इर्तिक़ा ॿई निहायत वसी उनवान आहिनि, जिन में लेखक सिंधी अदब ख़ासि तौर ते जदीद सिंधी शाइरीअ जा आसार तलाश कंदे 1932 खां 1970 वारे दौर जे अहम रिसालनि जहिड़ो कि सिंधू, महराण, रूहरियाण, नई ज़िंदगी वग़ैरह में सिंधी ॿोली जे मुख़्तलिफ़ शाइरनि जे छपियल कलाम जे आधार ते मंझाउनि तरक़ी पसंद फ़िक्र जो जाइज़ो वठंदे संदन कलाम जो घणो मौज़ूई अभ्यास पेश कयो आहे। उहे शाइरनि जा आउं नाला बि ॾिना आहिनि, उन्हनि खे छॾियां थो। उन्हनि शाइरनि पंहिंजी शाइरीअ में किथे वतन दोस्ती, इनकलाब ऐं बग़ावत जहिड़ा मौज़ू आंदा आहिनि, किथे गुरबत जी चकीअ में पीसजंदड़ मिसकीन माण्हुनि जे दर्दनि खे उखेलियो आहे, किथे समाजी अणबराबरी ऐं इस्तहसाली रवैयनि खे निंदियो आहे, त
त किथे वरी बुख ऐं बेवसी खे मौज़ू बणायो आहे। जदीद सिंधी शाइरी जी तरक़ी पसंद धारा हेठि कयल शाइरीअ जी हिकु झलक अयाज़ ऐं तनवीर जे हिननि शेरनि मां पसी सघिजे थी। अयाज़ जो बेत आहे त ॾिसी ॾुखिया ॾील ॻोढ़ा ॻल ॻड़ी पिया, बुखनि बीमारियुनि में आज़ारियल अलील, ज़र ऐं ज़ोर ज़लील, मारू उड़ाकिया मुल्क जा। या तनवीर अब्बासी जो आहे त अचो त ॻायूं, अचो त ॻायूं, अचो त अॼु बाहिका लॻायूं, अञा अञा जबर ऐं ज़ुल्म ज़ोर ॾाढ आहे सोखो, अञा असां ॾे खणी अखियूं वक़्तु बेक़रारीअ मां थो निहारे, अञा बि पंहिंजे वतन में हरदम रहे थो मारुनि खे सिर जो जोखो, अञा बि कोटनि में क़ैद हूंदे असांखे थी मारू ई पुकारे, अचो त ड्रायूं, अचो त ड्रायूं, ही ज़ुल्म जा कोट, अचो त ड्रायूं। बसि आख़िरी पैराग्राफ आहे। तरक़ी पसंद शाइरी में शाइरी हिकु बदिलियल रविश डॉक्टर इसाक़ जी थीसिस जो चोथों बाब आहे, जंहिंमें हुन मुख़्तलिफ़ ज़ैली उनवाननि वसीले दलील जी ज़ुबान सां तरक़ी पसंद शाइरी जी रवायती ऐं हयत पसंद शाइरी खां मुनफ़रिद ऐं जदीद करार ॾींदे मौज़ूअनि में बदिलाव, जदीद शाइरी जी ॿोली, लहजनि जी गूनागूनी, नवनि किरदारनि जो ज़हूर, रवायती किरदारनि में आंदल जिदत ऐं घणरुखाई, अलामतुनि ऐं ओञाणनि जी हिकु नए जहान जो मुनकशिफ़ थियणु, नवां इस्तिलाह, नयूं हयतूं, अदब बराए ज़िंदगी, समाजी ज़िमेदारी ऐं कुझु इल्ज़ाम जहिड़नि उनवाननि वसीले वज़ाहत सां बयानु कयो आहे। जॾहिं त तरक़ी पसंद अदीबनि ते इल्ज़ामनि जे सिलसिले में नारेबाज़ी ऐं सितहियत, प्रोपेगंडा ऐं फ़हाशी जहिड़नि इल्ज़ामनि ते बि तफ़सीली रोशनी विधी आहे। थीसिस जे चोथे बाब वांगुरु पंजो बाब जदीद सिंधी शाइरी में तरक़ी पसंद फ़िक्र जी आमेज़िश बि निहायत अहम बाब आहे, जंहिंमें डॉक्टर इसाक़ सिंधी शाइरीअ जो रवायत खां जिदत न सफ़र, नई या जदीद शाइरी जी इनफ़रादियत, नए दौर जे शाइरनि ते तरक़ी पसंद फ़िक्र जा असर जहिड़नि उनवाननि वसीले जदीद सिंधी शाइरी जे तरक़ी पसंद फ़िक्र वारी धारा ऐं हदुनि खे वाज़े कयो आहे। शेख अयाज़ डॉक्टर इसाक़ समे जे मुताले जो ख़ासि मौज़ू रहियो आहे। जॾहिं बि जदीद सिंधी शाइरी जो ज़िक्र ईंदो त अयाज़ जी शाइरी यकीनी तौरु हिकु अलॻि बाब जी घुर्जाऊ हूंदी। इन करे असांजे मुहक़िक़ बि अयाज़ जे शाइरी में तरक़ी पसंद फ़िक्र जी पचार तोड़े फ़नी ऐं मौज़ूई घण रंगाईअ लाइ किताब जो 6हों बाब मख़सूस कयो आहे ऐं हुन शेख अयाज़ खे तरक़ी पसंद शाइरी जो नक़ीब सॾियो आहे। हुन अयाज़ जे शाइरी मां मिसाल ॾेई अयाज़ खे हिकु तरक़ी पसंद ऐं रोशन ख़याल शाइर तौरु जदीद सिंधी शाइरी में नुमायां करे बीहारियो आहे। हुन अयाज़ जे केतिरनि ई नज़मनि, ग़ज़लनि ऐं बेतनि मां मिसाल खणी साबित कयो आहे त शेख अयाज़ ई जदीद सिंधी शाइरीअ जे मथे जो झूमर आहे ऐं संदसि शाइरी न रुॻो पंहिंजे दौर जो सभ खां सघारो आवाज़ु आहे, बल्कि उहो अयाज़ ई आहे जंहिं पंहिंजी शाइरी वसीले तरक़ी पसंदी ऐं रोशन ख़याली वारे फ़िक्र खे जिला बख़्शी। इहो ई सबबु आहे जो शेख अयाज़ जे अदबी नज़रियनि ऐं तख़लीक़ुनि जा सिंधी शाइरी ऐं अदब ते घण रुखा असर पिणु मौजूदु आहिनि। इसाक़ अयाज़ जे अहिड़ी असरअंदाज़ी खे हिन बाब में भरपूर नमूने ज़ाहिर कयो आहे। हिन किताब जो आख़िरी बाब तरक़ी पसंद ऐं रोशन ख़याल फ़िक्र जे ॿियनि नुमाइंदा शाइरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें मुहक़िक़ शेख अयाज़ समेत सिंध जे 24 अहिड़नि अहम तरक़ी पसंद ऐं रोशन ख़याल शाइरनि जे शाइरीअ जो जामे अभ्यास पेश कयो आहे, जेकी 1970 ताईं वारे दौर जा नुमाइंदा ऐं जदीद शाइर आहिनि। उन्हनि शाइरनि में हैदर बख्श जतोई, अब्दुल करीम गदाई, किशन चंद बेवस, हूंदराज दुखायल, परसराम ज़िया, खियलदास फ़ानी, हरी दिलगीर, निर्मल जेवताणी, सुगन आहूजा, नारायण श्याम, अर्जन शाद, शेख अयाज़, मोती प्रकाश, तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी, शमशर हैदरी, उस्ताद बुखारी, कृष्ण राही, नियाज़ हमायूनी, फ़ताह मलिक, सरवेज सजावली, इब्राहिम मुंशी, अब्दुल हकीम अरशद ऐं राशिद मोराई जा नाला शामिल आहिनि। सतें बाब ते मुश्तमिल डॉक्टर इसाक़ समेजे जो ही तहक़ीक़ी पोरियो सतनि बाबनि ते मुश्तमिल डॉक्टर इसाक़ समेजे जो ही तहक़ीक़ी पोरियो सिंधी ॿोलीअ जे तहक़ीक़ी अदब में न रुॻो हिकु सुठो वाधारो आहे, पर उन ई बुनियाद ते ईंदड़ दौर जे मुहक़िक़ लाइ बि राहूं हमवार थींदियूं, छो त 1970 खां पोइ उभरंदड़ जदीद सिंधी शाइरीअ जी परख, तज्ज़िये ऐं अभ्यास सां गॾु अदब जे बदिलजंदड़ लाड़नि ते वधीक ऐं घणरुखो कमु करण जी घुर्ज अञा बि मौजूदु आहे ऐं जदीद शाइरी वांगुरु अञा अफ़सानवी ऐं ग़ैर अफ़सानवी अदब ते तरक़ी पसंद फ़िक्र जे असरनि जी छंड-छाण पिणु थियणी आहे। इन करे मां जामी जी इन राय सां मुतफ़िक़ आहियां त रुॻो तरक़ी पसंद तहरीक न, पर ॿियनि अदबी तहरीकुनि जा पिणु सिंधी अदब ते जेकी असर पिया आहिनि उन्हनि जो गूढ़ो अभ्यास थियणु घुरिजे, जंहिंमें रज़मिया,
रज़मिया रवायत, मज़हबियत, तसव्वुफ़, वतन दोस्ती, रूमानियत ऐं वजूदियत, जिद्दत, तजरीदियत जा लाड़ा ख़ासि अहमियत रखनि था। आख़िर में मां पंहिंजे दोस्त डॉक्टर इसहाक़ समेजे खे संदसि हिकु ॻूढ़े तहक़ीक़ी पोरे शाया थियण ऐं उन जी हिन पज़ीराईअ जी तक़रीब मुनक़िद थियण ते दिलि सां मुबारकबाद पेश कयां थो। थैंक यू।